मूं चवंदो ही अजाई ॻाल्हियूं आहिनि ख़ामख़ा वावे गवर्नर साहब जेसि ताईं इस्तीफ़ा क़बूल नथो करे तेसि ताईं ॿियो चीफ मिनिस्टर नथो न उहो अर्ज़ु कयां पियो न त गवर्नर साहब जेसि ताईं इस्तीफ़ा क़बूल नथो करे तेसि ताईं ॿियो चीफ मिनिस्टर नथो थी सघे। अच्छा जी गवर्नर साहब इस्तीफ़ा छो न पियो क़बूल करे ऐं मुतमइन न पियो थिए भई तोखे कीअं मुतमइन कयूं छो करी छो कयूं हू टीवी ते सभिनी जा हिते चए पियो बाबा फैमिली में छाजे असेंबली में गंडापुर चए पियो त मूं ॾेई छॾियो आहे तो चयो तव्हां चयो बाबा लिखी टाइप न उन हथ सां लिखी मोकिले छॾियो हाणे तव्हांखे मुतमइन करण लाइ तेसि ताईं सॼे सूबे जो तव्हां कार वहिंवार ॿीहारे छॾींदो त मूं चयो अजाई ॻाल्हि आहे हिन में कुझु वरणो न आहे बट करे वठनि पोइ माना जेतिरो रेजिस्टेंस पोइ माना अगरि जे सम्झी त पोइ किथे न किथे माना इहे त अगरि जे एक्सेप्टेबिलिटी फॉर दिस सुहेल आफरीदी इन द आइज़ ऑफ एस्टेब्लिशमेंट अची वञे या अगरि को हलण ई न वञे या पैसे जे कोट ठही वञे त पोइ त ऑटोमेटिकली कम्युनिकेशन इमरान ख़ान सां बहाल थियणु खपे। ॾिसो आउं इहो सम्झां थो त सिचुएशन अगरि असांजी स्ट्रेटजी में काबुल सां इहो जहिड़ो डिघो अरसो हलणो आहे त ज़ाहिर आहे असांजी जेका फ्रंटलाइन स्टेट प्रोविंस आहे उहो केपी आहे ऐं ज़ाहिर आहे केपी में इमरान ख़ान जी हुकूमत आहे त आउं इहो सम्झां थो देरि सवेर पोइ अडियाला खे इंगेज करिणो पइजी वेंदो इन लाइ ही हार्ड लाइनर बि सो कॉल्ड हार्ड लाइनर जेको सुहेल आफरीदी आयो आहे त भाउ मूंसां न ॻाल्हायो वञी अडियाला त अडियाला वारो अगरि हिन महिल थोरो पंहिंजी पोज़ीशन ठीकु आहे हुनजी स्ट्रेटेजी इम्पोर्टेंट थिए पई पर हिन में थोरो बास ते चढ़ण बदिरां अगरि हेठि ज़मीन ते रही मामलात हल करे वठे त शायदि कुझु फ़ाइदो बि थी वञे पर हाणे ख़ान जी जेतिरी हिस्ट्री रही आहे का ख़बर न आहे। हाणे हिन सुहेल आफरीदी हिकिड़ो अजीब जुमिलो चयो त बाबा ख़ान खे अगरि हिते होॾे करिणो आहे त हुन खां ख़ान जी मर्ज़ी ख़ान जी फैमिली पार्टी खां पुछी कयो त मूंखे लॻो वरी उहो इशारो मूंखे मिलियो त हू जेको ख़ान खे हिकिड़े नए जेल में मुंतक़िल करण वारी ॻाल्हि थिए पई शायदि इशारो होॾां उन में उते बि कंफ्यूजन थो हले कुझु माण्हू चवनि था हू जेल पिंडी में आहे कुझु माण्हू चवनि था जेल वाकई इस्लामाबाद जी आहे पर का ख़बर न आहे त कहिड़ो आहे जेल न सवाल इहो आहे त जेल भले जेको आहे उहो सिंध में हुजे हिकिड़े नई जेल में जेको ठहे अकेले कैदी लाइ हिकिड़ो जेल ठहे पियो ख़ान लाइ सबबु छा आहे छाकाणि त ईअं त न आहे त अडियाला जेल वारो बैरक में उन बैरक जी ज़रूरत पइजी वई आहे माण्हुनि त हिकिड़े नए जेल में जंहिंमें कैदी नंबर पहिरियों ऐं आख़िरी फ़िलहालु ख़ान हूंदो उते छो पियो मुंतक़िल कयो वञे भई हिकिड़े जेल मां ॿिए जेल में मुंतक़िल करणु त सम्झी में अचे थो त बाबा उते सिक्योरिटी आहे फला हिते त तव्हां हू जेल ठाहियो ई ख़ान लाइ पिया उते छो पिया मुंतक़िल कयो सवाल त आहे इहे सभु ॻाल्हियूं त ॾिसां पोइ हिननि खे नज़र अचणु खपनि पीपुल्स पार्टी खे बि नून लीग खे बि ज़ाहिर पीपुल्स पार्टी ऐं नून लीग जो हो त थी वियो आहे पंहिंजो सुलह त थी वई आहे सीज़ फायर त थी वई आहे पर अॼु पंजाब असेंबली में पीपुल्स पार्टी जा लीडर उथी करे क्लियर इंडिकेशन ॾियो त असांखे असांजी क़यादत जा तहफ़ुज़ात क्लियर कयो न त अॻिला जेके बि इजलास अचनि था पीपुल्स पार्टी अटेंड न कनि पंजाब असेंबली ॾिसो तव्हां जॾहिं पीपुल्स पार्टी ऐं नून लीग चओ था न त नून लीग में तव्हां खां पुछां थो नून लीग सां तव्हांजी मुराद छा आहे शहबाज़ न ज़ाहिर तारड़ साहब न असुल नून लीग नवाज़ लीग मतिलबु नवाज़ शरीफ ऐं मरीम नवाज़ यस सो मियां नवाज़ शरीफ हिन महिल हिकिड़ी ॿी कैफ़ियत में आहे तव्हां ॾिसो न जेका शइ हफ़्तो ॾह ॾींहं पुराणी अॻु में थियणी हुई उहो नथियूं थियनि बीठल आहिनि मतिलबु जी हा पोइ ऑर्डर नथो निकिरे कुझु नथो थिए त ॻाल्हि इहा आहे त मियां नवाज़ शरीफ हींअर मसइलो आहे मोहतरमा मरियम नवाज़ साहिबा मैडम जेके आहिनि उहो हुन नवाज़ शरीफ जी नाराज़गी जो इज़हार हो नवाज़ शरीफ सां पाण न पिया करे सघनि पीपुल्स पार्टी जा तहफ़ुज़ात यानी पोइ सेनेट ऐं क़ौमी असेंबली में त अञा बाइकॉट न पिया कनि या हलनि ई कोन पिया इजलास शायदि फ़िलहालु न पिया हलनि त हू पंजाब असेंबली मां कनि पिया सो आई डोंट थिंक कि हिननि जा इख़्तिलाफ़ को पाण में हिक ॿिए सां आहिनि इख़्तिलाफ़ के ॿिए हंधि आहिनि ऐं प्रेशर बि के ॿिए हंधि विधो पियो वञे ही पीपुल्स पार्टी नवाज़ लीग जो मूंखे त को अहिड़ो इशू नज़र ई नथो अचे पाण में को मसइलो न अथव जी हा कॉलर साईं आसिफ़ अली टंडोलायर मां जी आसिफ़ साहब छा चवंदा अस्सलामुअलैकुम याक़िर साहब वाली सलाम जी वाह सर मुंहिंजो सुवाल इहो आहे कि अफ़गानियुनि खे जेको हितां कढनि पिया मुल्क में ॿिए हंधि त बाहि भरी पई आहे पंजाब मां कढनि पिया ॿियनि हर हंधि कढनि था पर सिंध में उहो नज़र कोन पियो अचे ऐं अलाह अलाह करे अहिड़ा मौक़ा त मिलनि था पोइ बि सिंध गवर्नमेंट हिन खे कढे छो नथी वरी हितां कराची मां निकिरनि था त वरी मूं ॿुधो आहे कि उहो नौशेरो फिरोज़ वञनि था या वरी ॿिए हंधि किथे वञी रहनि पिया आख़िर ईअं छो माना नियत छा आहे हिननि जी अहिड़ा मौक़ा त मसे अलाह ॾियारे थो कोन कढनि छो नथा अफ़गानियुनि खे सिंध मां जी आख़िर में यानी फ़ाइदो छा आहे पीपुल्स पार्टी जो ठीकु आहे साईं ॿियो बि कॉलर मीर मोहम्मद रायमो कराची मां जी रायमो साहब छा चवणु चाहींदा
पाकिस्तान टेस्टिंग सर्विस तरफ़ां एग्रीकल्चर खाते में फील्ड असिस्टेंट जूं टेस्टूं वरितियूं हुयूं 21 सेप्टेम्बर ते। उहे अॼु कल्ह एग्रीकल्चर खाते हुनखे रद्द करे वरी वरिया कराए वठण जो ऐलान कयो आहे। छा आहे इहो नौजवाननि सां कोई माना फ्रॉड न आहे जो उन्हनि खां चालान वठी उन्हनि जा किराया भाड़ा करे उन्हनि टेस्टूं ॾिनियूं, जिन महिनत ते टेस्टूं पास कयूं उन्हनि जो छा थींदो? छा जी ठीकु आहे। जी आसिफ अली साहब बिल्कुलु ही जेको ॻाल्हियूं हलनि पियूं मीडिया में त अगरि थोरा घणा को कराची मां कढण जी ॻाल्हि बि थिए पई त उहो वञी सिंध जे ॿियनि इलाइक़नि में ॾूरा इलाइक़नि में ज़िलनि में नौशेरो आहे ॿिया इलाइक़ा आहिनि। ऐं हीअ नौशेरे मां त रिपोर्ट थियो आहे थी सघे बदी में वञी वेठा हुजनि, ठठे में वञी वेठा हुजनि, कराची मलीर खां अॻियां किथे कचे में ॻोठ में वञी वेही रहिया हुजनि। मूंखे सम्झ न पियो अचे त अगरि त हिननि खे कराची मां तड़ियो पियो वञे इन द सेंस के हिननि खे डिपोर्ट करण लाइ, त भला सिंध सरकार थोरो एॾो मुख़्तलिफ़ माण्हुनि ते ख़र्च करे थी, हिननि खे ट्रकनि में विहारे अॻोपो बॉर्डर ताईं त पहुचाए अचे। हितां छा था चवनि पंहिंजे ख़र्च ते हलिया वञो, त हिननि खे पहुचाए अचे। ऐं हिते त सिंध जे माण्हुनि खे बि जेके लोकल MPA MNAs आहिनि, एडमिनिस्ट्रेशन आहे, हुनखे ॾिसणु खपे। ॾिसो ॻाल्हि इहा आऊं गैर इंसानी हुनजे हक़ में न हूंदो आहे, लेकिन अगरि हिकिड़ा माण्हू मुल्क में हुननि जी जेका मौजूदगी आहे उहो क़ानूनी न आहे त हू कराची में बि न आहे, हू लाहौर में बि न आहे, हू नौशेरा फिरोज़ में बि न आहे। ईअं थोरी अगरि को लाहौर ऐं कराची में पंजाब त सॼो ख़ाली कराइनि पिया, इहे त मूंखे रिपोर्ट्स अचनि थियूं उतां जेके मुख़्तलिफ़ मीडिया में। पर सिंध में वाकई में ओतिरी इफेक्टिवली नथो थिए। सिंध में बि थोरो घणो जेको जिथे ही हिननि जी बस्तियूं आहिनि कराची में हितां कुझु थिए पियो, पर बेसिकली तव्हां उन्हनि खे बॉर्डर ताईं त पहुचाए अचो। ऐं इंसानी हू बि आहे त उन्हनि खे हू पंहिंजो हितां लॾे वञनि था त हुनखे बॉर्डर ताईं पहुचाए अचिजे। ऐं ही सिंध जे इंटीरियर सिंध में जेके ॿिया इलाइक़ा आहिनि हिते इंतिज़ामिया खे, लोकल MP MNAs खे, ख़ुदि माण्हुनि खे इहे विजिलेंट रहणु खपे, ॾिसणु खपे त ही छा पियो थिए। पर ॾिसो तारीख़ बि अजीब आहे हिन यासिर साहिब, त इन्हनि अॻवानियुनि लाइ त ख़ैर MQ वारा बि चवनि अॻवान MQ वारा त अॻ में बि ख़िलाफ़ हुआ, हा कराची में ख़िलाफ़ आहे। पर हाणे ख्वाजा आसिफ बि चए थो यस त करोड़पति थी विया आहिनि, ही थी विया आहिनि, कारोबार कनि था, त पापा पोइ केरु त हिन जो ज़िमो खणे त ही जेको 40-45 साल सॼे पाकिस्तान ऐं बिलख़ुसूस सिंध भोॻियो आहे, जो को त भई हिकिड़ी नंढड़ी सॉरी त ठहे थी त यार सॉरी यार ग़लती हुई, को नथो मञे। हाणे चवनि था त ही नई ॻाल्हि, पर पोइ जिन्हनि माण्हुनि खे ज़बाबंदी कई वई, जिन्हनि खे जेको आहे उहो दॿायो वियो, जिन्हनि खे हिसायो वियो त ख़बरदार असांजा मुस्लमान भाइर हिननि जे ख़िलाफ़ न ॻाल्हाइजो। एतिरा इन पॉलिसी जे करे एतिरा जेके शहीद थिया, इन पॉलिसी जे करे केतिरा शहीद। बसि पोइ हिकिड़ी सॉरी त सरकारी सतह ते ठहे थी या नथी ठहे, त यार ही ग़लति पॉलिसीज़ या ऑनवर्ड्स जेका अफ़गानिस्तान ॾे पॉलिसी ठही ऐं पोइ काफ़ी अरसे ताईं जारी रही। ऐं हींअर बि भला हाई टाइम, अगरि हाणे ख्वाजा डिफेंस मिनिस्टर असांखे चए थो सरकारी रियासती पॉलिसी आहे, भला उन्हनि खे इज़त सां पहुचाए अचनि हुते।